ॾींहुं आहे, सिर्फ़ अॼोको ॾींहुं। जेकॾहिं शेर खान खे मारण में कामयाब वियुसि त अम्मा बदनामी खां बची वेंदी। जेकॾहिं इहो कमु न करे सघियसि त पंहिंजो पाण खे ई मारणो पवंदो। मुंहिंजी ज़िंदगी ऐं अम्मा जी इज़त जो सौदो आहे। शेर खान जो मौत हर हाल में अॼु ई इहो कमु करणो पवंदो। पोइ छो न टांडनि मथां ई गुज़रणो पवे। शेर खान जो सीनो परोड़ करणो पवंदो। वॾी मुश्किल सां तव्हां मिलिया आहियो रुस्तम। तव्हां मूंखे ॻोल्हे लधो ऐं मूंखे सुञाणियो बि था, पर मां त तव्हांखे कोन थो सुञाणियां। ऐं नई ज़िंदगी में कॾहिं मुंहिंजी तव्हां सां मुलाक़ात बि थी आहे। तव्हां केरु आहियो ऐं किथां पिया अचो, ऐं मूं में तव्हांजो कहिड़ो कमु था थो जो मूं ताईं पहुचण जे लाइ तव्हां कशाला कटिया? मां सागर जो भाउ सारंग आहियां। सागर? हा हा, सागर खे सुञाणियां, जंहिंजे करे मुंहिंजे सौट खे नई ज़िंदगी मिली। सागर जो त असांजे मथां वॾो अहसान आहे। उहो कर्ज़ चुकाइण चाहियो था? दोस्त, उहो कर्ज़ त लहण जो ई न आहे। ही ज़िंदगी त हुनजी अमानत आहे यार। पर मूंखे तव्हां सिर्फ़ इहो ॿुधायो त तव्हां हिते कहिड़ो मक़सदु खणी पहुता आहियो? अब्बा जे कातिलनि खे वाखो करण जे लाइ। या त सभिनी खे ख़बर आहे त सागर खे शेर खान मारियो आहे, पर असांजो शक बहावल खान ते थो वञे। उन में बि कोई शक न आहे, छो त बहावल खान बि हिकु वॾो कमीणो इंसान आहे। हू पंहिंजे मक़सद लाइ कुझु बि करे सघे थो। थी सघे थो तव्हांजे भाउ खे मारे इल्ज़ाम वरी शेर खान मथां हयो हुजेसि। पर दोस्त, बहावल खान तव्हां खां ॾाढो आहे। तव्हां हुनजो कुझु बि नथा बिगाड़े सघो। उहो वक़्तु ॿुधाईंदो। मां ॿी मुलाक़ात तव्हां सां ज़रूरु कंदुसि ऐं तव्हांखे मुंहिंजी मदद करणी पवंदी। असांजो सिर बि तव्हांजे लाइ हाज़िर आहे। मूंखे हाणे असां मां को बि आसरो न रखजांइ। पंहिंजो सामान सड़ो घुराए वठ। मता चई त भागुल अची तोखे रधे पचाए खाराईंदी। हाणे मां हिकिड़ो गिरह बि न ॾींदीसांइ। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हाणे माई भागुल बीठी मूंखे सिलाई सेखारी। चई वई आहे त हिकिड़ो गिरह बि तरीअ ते न रखंदीसांव। ओए हाणे छा थींदो भागन भरी? छा वरी छा थींदो? अहिड़ा थी उबता टोपा न्यास जो हीअं मोटी ईंदी न त पेरनि हेठां ज़मीन निकिती पई हूंदसि। जेको कुछ करणो थी न जल्दी कर। 5 रुपया घटि कम खे पत। इन खां पहिरें जो माई भागुल मोटी अचे तूं पंहिंजो कमु कर। पोइ वारो कर। अचु अचु मुंहिंजे पोयां अचु। हलिया हलिया हलिया। ओ बा निमाणी त भैया मां जे पुठियो, तू मां जे पुठियो वञो। बस भाई हो तो सोचा पियो। जबल असांजो हाणे हिते रहण फुज़ूल आ। अचानक पुलिस जो छापो भी लगी सके थो ऐं रेस जा माण्हू चोरी चक भी पाए सघनि था ऐं मुफ्त में असां मारिजी वेंदासीं। बेकार जे मौत खां बहितर आहे जबल कुझु करे मरो। छा कयूं शेर खान? छा कयूं?
मोर याद मनो ही कोन थी जेकॾहिं मोर जी इजाज़त खां बग़ैर रेस मथां हला कईसीं न रेस भाॼी मरम के मारे छॾींदो पोइ सॼी ज़िंदगी मोर मोर जी वेंदासीं त पोइ मोर खे राज़ी कर जेकॾहिं चाचा ऐं चाचीअ खे छॾाइणो आहे त इहा आख़िरी वाट आहे आख़िरी वाट रेस ते हमले करण जी बाक़ी ईअं त रहिस हुननि खे कॾहिं बि कोन छॾींदो शेर खान पोइ तूं ॻाल्हाए मोर सां तूं कंहिंखे कुझु बि करण जी ज़रूरत कोन्हे का जेकॾहिं अम्मा ऐं चाचा खे मां छॾाए सघियुसि त ठीकु आहे जेकॾहिं न छॾाए सघियुसि न त तव्हांखे मयार कोन ॾींदुसि त पोइ मोर तूं हिते वेही हुननि जी ज़िंदगीअ जा ॾींहं ॻण मां ऐं जबल वञूं था हुननि खे छॾाइण ऐं रेस सां विढ़ण पोइ खटखटाए छा मां तव्हांखे ईअं करणु कोन ॾींदुसि तूं केरु थींदो असांखे रोकण वारो अचु जबल हलो शेर खान तूं बि चमा परे थी जबल अॼु मां हिनखे जीअरो न छॾींदुसि मारे छॾ मूंखे मारे छॾ त मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि त पोइ ठीकु आहे त भर कलमो तो क्या तोखे पूरो भर कलमो तूं बि भर कलमो ओ तव्हां हीअं कयो जो पंहिंजे हथियारनि जो बारूद मुंहिंजे सीने में लाए छॾियो मां मरा पोइ तव्हां पाण में ठाकुर पाओ या वीर मरो तव्हांजी मर्ज़ी हाँ भाई खोप रखा बता दी चुका हो कह रहे होश ना रहो मारो मुझे मारो जानू एक गाल पुछां कावड़ त न कंदे पहिरीं मां थो तोखां पुछां उहा सती कर पोइ जेको तूं पुछंदीअ न त मां तोखे ॿुधाईंदुमि भले पुछो मां सच ॻाल्हाईंदमि तॾहिं बि तव्हांखे एतबार न ईंदो मारिया आऊं तुंहिंजो सच परखे वठंदुसि तूं रुगो मूंखे एतिरो ॿुधा त रहीम हिते आयो हो रहीम छो खणी वात खे गोदो कयो अथई जेको मूं तोखां पुछियो आहे न उहो मूंखे ॿुधाए पर तव्हां त सोट खे मारे छॾियो पोइ हू किथां ईंदो मारियो न हो हुनखे मूं वरले महराब जे हवाले कयो हो ॿई मारिजी विया ऐं हीउ उतां भॼी वञण में कामयाब थी वियो शुक्र आहे मालिक जो सोट तव्हांजे हथनि मां ज़िंदा निकिरी वियो मारिया खिल तॾहिं जॾहिं ख़ैर थिए छो त जानू जिन आहे जिन जंहिंजे पोयां पियो हुनखे मारे या खारे इहो रहीमड़ो काॾे वेंदो रहीम खे भले मारे छॾ पर मूंखे इहो ॿुधा त छा दिलदार खे बि तूं मारियो आहे
ओ माना त तुंहिंजे दिल ऐं दिमाग़ ते अञा दिलदार कब्ज़ो कयो वेठो आहे। उहा त मूंखे बि ख़बर आहे त तुंहिंजे मन में कहिड़ियूं मस्तियूं आहिनि, पर यादि रखजां जान जिन जे हूंदे तुंहिंजा ख़्वाब कॾहिं बि पूरा न थींदा। तुंहिंजे मौत खां पोइ त मां पंहिंजूं उमेदूं पूरियूं करे सघां थी न। अरे चरी तोखे त जान जिन पाण सां गॾु कब्र में बि वठी वेंदो, छो त जान जिन आहे जिन समझी हला छो नथी, हू जंहिंजे पोयां पवंदो हुनखे मारींदो या खारींदो। माई तुझो छोरो न मोटियो, मूं त सोचो हो मां खे बचाइण लाइ कुछ भी करे गुज़रंदो, पर छोरो त पंहिंजो सिर बचाए भॼी वियो। ईंदो ईंदो मुंहिंजो मोर पुट ज़रूर ईंदो। कॾहिं ईंदो? हाँ ॿुधाए न मूंखे कॾहिं ईंदो? जॾहिं तुंहिंजे बदनामीअ जो ढंढोरो पूरे ॻोठ में वॼंदो तॾहिं ईंदो। अॻी अचे या पोइ अचे, पर तोखे कफन ज़रूर पाराइण लाइ ईंदो, ज़रूर। मूंखे थी तूं कफन पाराई? नस्ल पलीत, तूं बहावल खान खे समझो ठाहे। बहावल खान जेके औरत ऐं मोहताज जे मथां हथ खणंदा आहिनि न, से मर्द न आहिनि हूंदा। तो जेको ॾिठो आहे न असांखे बदनाम करण जे लाइ, उन जे करे गुज़रण खां पोइ इहा ख़बर पवंदी त असुल नस्ल पलीत केरु आहे। बस बस बोला इन कांगे में तो जो आवाज तुझी निड़ीअ में दबाए छॾिया। ज़बान मां लफ़्ज़ सोचे समझी कढ। कंहिंजे साम्हूं बीठो आई? हाँ मूंखे ख़बर आहे, साऊं हिकु साल में जाबिर जॻह बीठो ॻाल्हायां, जंहिंखे माउ ऐं भेण जे इज़त जी ख़बर न आहे। तारा साईं मरी पवंदो पोड़ो। मरण दे न कमीने खे, मरण दे। तारा साईं हिन माईअ जे निकाह खां पोइ हिन जी ज़िंदगी मौत खां बदतर थी वेंदी। पोइ हिनखे मारण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तारे हिननि खे वठी वञी बंदि कनि। ओड़ीअ जे साम्हूं कुआर जो वॻो रखी छॾियोसि त उहो पंहिंजो ज़हन ठाहे वठे त हुन सां सुबुह ताईं छा थियण वारो आहे। वठी वञोसि, राम कर वॾे राजा ते राम कर, वठी वञोसि। राम कर। मोला दादा वरी भॼी भाड़िया असां खां भॼी आ।
केसी ताईं भॼंदा नेठ त असांजे चढ़ंदा छॾाणे अच था हलूं। असांजी मदद करण लाइ तुंहिंजी महिरबानी। महिरबानी चई थोरो न लायो। तव्हां ॿिन्ही खे मुंहिंजी मदद करणी पवंदी। ज़रूरु मदद कंदासीं, पर तव्हां सौट ही सागर जो भाउ सारंग आहे। चइबो त तुंहिंजी हिन सां मुलाक़ात थी चुकी आहे। हाँ सौट, ही सारंग पंहिंजे भाउ जो पलांद वठण थो चाहे बहावल खान खां। तव्हां मथां मुंहिंजो ज़ोर न आहे। वसाहर असां पंहिंजो ज़ोर लाईंदासीं, पर बहावल खान पहाड़ आहे, पहाड़। हिम्मत हुजे त पहाड़ बि पुरज़ा थी था सघनि। ठीकु आहे दोस्त, सभु गॾिजी उन पहाड़ खे पुरज़ा करण जी कोशिशि कयूं था, पर पहिरियों उन वलीअ जो पिल्लो करणो पवंदो। दरवेश तुझी कुआर अचे पई अचे, बस थोड़ी देर में जान पहुती। और इस दरवेश तुझी कुआर पहुंची वही थी। नरो तू मां तो कोई न मारेगी। नरो तू कुआर नरो। बाबा साईं, मौलवी अचण वारो आहे। हाल तव्हां हुकुम कयो त निकाह जी तयारी करायूं। नेकम में देर न करण घुर्जे जानू। पहिरीं ॿिन्ही जो निकाह करायूं ऐं पोइ घोट कुआर खे पूरे ॻोठ जी सर्कस था करायूं। बाबा साईं, ईअं ई थींदो। बावल खान मोर छा थियो? मोर अञा बि वक़्तु वियो न आहे। ॾिस, असां तुंहिंजा दुश्मन न आहियूं। छा तूं असांखे पंहिंजो दुश्मन थो सम्झी? जेकॾहिं तोखे असां ॿिन्ही जे सिर जी ज़रूरत आहे न, उहो बि असां ॾियण जे लाइ तयार आहियूं। मोर, संभाल पाण खे, संभाल। असां तोसां गॾु आहियूं। सिर्फ एक चक्कर ॿुधाए भाॼाई महफूज़ हंध ते आहे या रैस जे कब्ज़े में? छा ॿुधाया जबल, मां तोखे छा ॿुधाया? रैस शर्त रखियो आहे, जेकॾहिं 5 ॾींहंनि जे अंदरि मां शेर खान खे न मारियो तो रेस अम्मा के छा वो अम्मा के मारे छॾींदा? जेकॾहिं अम्मा के मारे बि न एतिरो दुख न थिए आला शेर खान, मौत त बेहक आहे। छा थींदो भाॼी खे ॿुधाए मोर? बहावल खान केड़ी गली सरकत ते लई आयो आहे? जेकॾहिं मां शेर खान खे मारे बावल खान वटि न पहुतुसि
तो हूँ अम्मा जो निकाह कंहिं धारे सां करा छॾींदो। मोरन नथो थी सघे। जेकॾहिं बहावल खान ईअं कयो क़यामत अची वेंदी। क़यामत जबल बहावल खान कुछ भी करे सके तो मारिया जानू कमदार जो मिसाल असांजे साम्हूं तहां त चओ था त असांखे हितां घर मां धिके कढंदा, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजो, तेसी ताईं असांजा पेर हिन घर में खोपियल हूंदा जेसी ताईं इहो सावणो असांजे मुठ में रहंदो। ओ अमड़े पर सावण जड़े जिन माण्हू खे मुठ में बंद केर कंदो? केड़ो अबेड अलादीनो चिराग जे मथा चढ़ी वेंदुस। तू कंदे तू मुखे पंहिंजो पटको नाहे लाराइणो। सावण खे मुंझाइण मुंहिंजो कम बस। जेकॾहिं चओ था त मां न न न तू ढकी भली आई, तुझी का जरूरत काने का। जेकॾहिं तो कुछ करण जी कोशिश कई न त बदिए पहिरियों असांखे तड़े कढंदा। अञा कोन पिया कढनि, वक्त खां अॻु में परेशान न थियो। जेकॾहिं खणी कढी छॾियऊं न त पोइ ॿियो से ॻोल्हींदासीं। कोन मिलंदो वरी हेड़ो ॿियो घर। हिते सुख में वेठा आहियूं, आज़ाद आहियूं, आज़ाद। जेकॾहिं हिन ॿिए घर में हीअं ॿ लफ़्ज़ बि कढंदे सिधी बंदूक सीने में हणंदई। हिते बि घटि कोन था कनि भागन भरी। तॾहिं त चमाए थी पई न त सावण खे बताल कयूं, सावण खे। जे सावण असां सां हीअं ॿधिजी वियो न त कंहिंखे बि ताक़त कान्हे जो असांखे हितां कढे। चयमि त सावण कॾहिं बि असांजी मुठ में बंद कोन थींदो। सावण मुठ में कीअं न ईंदो? तव्हां रुगो कन ॾेई दिलि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त सावण खे कीअं बताल करणो आहे। अमड़े कन तो तरफ़ आ, ॻाल्हि कर। कीअं थी सिलाई करण सेखारी ऐं कीअं थी उपता टोपा दी। हा त ॿुधो हाणे। सही आहे? सही सही। अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। जे हिया कहे अॻ में अहिड़ो मुंहिंजो चवण वठे हा त धिका ई न खाऊं हा।